अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहियो शाहीन न्यूज़। योम आशूर जे ॾियारे ते जाती शहर में गमे हुसैन शोहदाए करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं करबला जे मैदान में ॾिनल कुर्बानीनि जी यादि में मरकज़ी इमाम बारगाह हुसैनी, इमाम बारगाह सैयद सिद्दीक़ मोहम्मद शाह, इमाम बारगाह सज्जादिया, इमाम बारगाह असगरिया मां मातमी काफ़िला कढिया विया, जेका मुख़्तलिफ़ चौकनि तां आज़ादार सलाम या हुसैन लब्बैक या हुसैन जूं सदाऊं बुलंद कयूं। रोडनि ते सबीलूं ऐं नियाज़ नगर पुर कया विया ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। वधीक ॾिसूं था जाती मां शाहीन न्यूज़ जे रिपोर्टर आबिद हुसैन शाह जी हीअ रिपोर्ट। सिक्योरिटी के हवाले से तकरीबन मुकम्मल बंदोबस्त है। असां वटि तकरीबन सब इंतजाम आहिनि। असां वटि असांजी पुलिस असांजो इज़ाफ़ो तकरीबन नफ़री जो ऐं असां सिक्योरिटी बिल्कुलु उन सां गॾु आहियूं ऐं असांजी सिक्योरिटी फुल फ्लैज बिल्कुलु कमु करे थी। असांजी पुलिस बिल्कुलु हाई अलर्ट आहे। असांजी ड्यूटी जेको आहे सो बिल्कुलु उन सां गॾु सिक्योरिटी जी हलंदड़ आहे ऐं असांजी बिल्कुलु सही तरीक़े सां नौकरी हले थी पई ऐं स्टाफ पुलिस बिल्कुलु पंहिंजी जॻह ते पूरा स्टाफ आहे ऐं असांजी कोशिशि आहे इंशाअल्लाह ख़ैर सलामत सां पंहिंजे मंज़िल ते जुलूस खे पुॼायूं। वेत ॿुधाईंदासीं त भिटदणी सरकार चयो आहे त अली साईं जे दर जो तूं कुतो थी गुज़ार, कन वॾीने पुछ वॾीने तॾ बि कर कुताणी कार, हो वञनि शिकार मन चुचकारे नीन पाण सां। असां इहो जेको काफ़िलो कढियो आहे इहा लश्करी इमाम बारगाह तां निकितो आहे ऐं इहो पिणु असांजे मरहूम अला ॾिने हुबदार फ़क़ीर जो पिणु सॾियो वेंदो आहे ऐं हिन अंजुमन जो नालो आहे अल असगर मैसूम असगर जे नाले सां आहे। असांखे उन मैसूमत सां प्यारु आहे, तंहिंजे करे इहो नालो फ़क़ीरनि रखियो। असां उन्हनि जा झंडा खणी नारा हैदरी करे निकिरंदा आहियूं। असां तव्हांजा थोराइता आहियूं जो तव्हां आया आहियो ऐं असांजा इहे ॾुख सूर हिन बरसातियुनि में ॾुखनि में तव्हां पाण केतिरी तकलीफ़ में पिया हूंदा। ककरा करबला जा मादर थे मिलियास, फटन ता रत फुड़ा अलीअ ते उभियास, मिड़ई माफ़ कयास ख़ालक बदिले खून जे। अॼु 10 मुहर्रम ते इमाम बारगाह असगरिया जो काफ़िलो मरकज़ी इमाम बारगाह ते पहुचंदो, पोइ मरकज़ी इमाम बारगाह ते गॾिजी करे यको काफ़िलो असांजो जेको रूट मुताबिक़ सॼे शहर खां थींदो वरी बि साॻी जाइ ते पहुचंदो। उन खां पोइ वरी मरकज़ी इमाम बारगाह सैयद बचल शाह बुखारी जे इमाम बारगाह ते पहुचंदो काफ़िलो, जंहिंमें शमशीर जी आज़ादारी थींदी आहे ऐं नुआद ते मातम थींदो आहे, कसीद ख़्वानी थींदी आहे ऐं जेतिरो मौला जे आज़ादारनि खां पहुचंदो आहे वधि खां वधि रुअण पिटण वग़ैरह हर चीज़ असां वटि थिए थी। ग़म हुसैन में असीं चऊं त असीं पंहिंजो पाण खे क़ुर्बान करे छॾियूं। असांखे एतिरो त ग़म आहे हुसैन जो असीं चाहियूं था त अॼु शहर जा जेतिरा बि माण्हू आहिनि असां सां गॾु ग़म हुसैन में शरीक थियनि त अल्लाह जी ज़ात पाक उन्हनि जी मदद कंदी ऐं शहीदनि जा बछड़ा बि उन्हनि खे दुआऊं ॾींदा। इंशाअल्लाह असांजो काफ़िलो पुरअमन आहे, पुरअमन तरीक़े सां निकिरे थो ऐं इंशाअल्लाह असीं पंहिंजो पुरअमन तरीक़े सां पंहिंजे मरकज़ी इमाम बारगाह सैयद बचल शाह बुखारी ते पहुचंदासीं। हजरात, आप देख रहे हैं कि यहाँ पर आज 10 मुहर्रम उल हराम, हर जगह पे आशुरा चल रहा है, हर जगह मजालिस और मुहर्रम को उसी याद को मनाया जा रहा है। आज करबला की याद में हर जगह लंगर व न्याज किया जा रहा है। हम भी हर साल इस याद को मनाने के लिए अपने कराची शहर से अपने गांव जहां जुलूस मजालिस होती हैं, इमाम बारगाहें हैं, तो उसी याद को मनाने के लिए इमाम हुसैन के नाम पर हम यहाँ लंगर व न्याज होता है हर साल। शुक्रिया। गाठी आणंदा आहियूं, हर साल आणंदा आहियूं। साईं ज़ैनब जो पुरसो आहे, नंढे हूंदे खां वठी असांखे सूर बूर का शइ कोन थींदी आहे, असां हर साल आणंदा आहियूं। असां 8 साल असां अक़ीदो आहे महिरम जो असां कुझु कोन थो थिए, का ॻाल्हि ई कोन्हे। असांजो यकीन आहे, असांजो अहिड़ो यकीन महिरम ते आहे जो असांखे कुझु बि कोन थो थी सघे।